नाज़रीन, टनों खान प्रेस क्लब जी नए चूंडिजी आयल उहिदेदारनि जी हलफबरदारी तक़रीब टनों खान प्रेस क्लब में थी गुज़री। हलफबरदारी तक़रीब के ज़िले काउंसिल जो चेयरमैन सैयद कासिम नवीद कमर और म्यूनसिपल कमेटी जो चेयरमैन सैयद शाहनवाज शाह बुखारी खिताब कंदे चयो त असां सहाफ़ियुनि सां दुख सुख में हर वक़्तु हर घड़ी में गॾु आहियूं। सहाफ़ी टने मोहम्मद खान जो पाण खे अकेलो न सम्झे। उन मौक़े ते हुन वधीक चयो त सहाफ़ियुनि जी हर जदोजहद जो असां साथ ॾींदासीं। नए चूंडिजी आयल 2023-2024 जे आयल उम्मीदवारनि खे हुननि अजरोगूं पाराए मुबारकबाद ॾिनी। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरत न्यूज़, टनो मोहम्मद खान।